मेहमान ॿियो ख़ैर लॻो पियो न खैर से ॿियो खैर आहे तव्हां ॾे दावन शुक्र आहे मौला जो मेहमान तोखे चांहि मां ठहकी पीआरियां दूध पती प्यारियो साईं अॼु मौसम सर्दी जी आहे पर तुंहिंजा नसीब ई ख़राब आहिनि गैस ई अॼु न आयो आहे सॼो ॾींहुं अच्छा गैस न आहे त पोइ होटल ते हलूं था छा आहे होटल ते तोखे चांहि मां वाह जो पीआरियां अच्छा पर तुंहिंजा नसीब अहिड़ा गाॾी जा चारे टायर पंचर आहिनि अच्छा तव्हांजी गाॾी जा चारे टायर पंचर आहिनि न छा कयूं वाह यार टेबल के चाय पियारनी हुजे त पियारे आई न अरे इहो छा बक बक करे साईं टेबल के चवा टेबल ॿुधई महिमान अच्छा भाई राति हिकु मानी मानी खाईंदासीं अस्सलाम वालेकुम साईं बिस्मिल्लाह बाचाई जो खैर साईं वालेकुम सलाम साईं बिस्मिल्लाह साईं कंदार साहब बिस्मिल्लाह साईं जो खैर तबियत सही आहे साईं इजाज़त आहे वेही सघो वे पर कीअं अॼु पंध पियो आहे बस वडेरा वेठा से बस हिकिड़ी सोच हुई जेकी दिमाग़ खे खाधी वञे पई साईं अलाए कहिड़ी वॾी सोच हुई मां चुंबो हाणे वञा वडेरे दिले खांडे माशाअल्लाह तव्हांजा फैसला जार जग मशहूर आहिनि साईं मशहूर न दिलो कान वॾो मशहूर हक़ सच साईं सुई ते आहिंजा फैसला बि तमामु ज़बरदस्त हूंदा आहिनि पोइ मां इन करे जेको हिकिड़ो फैसलो माना कराए त न आयो आहियां पर मशहूरो वठण आयो आहियां सलाह वठण आयो आहियां साईं वॾेरो दिलो खान नाम ई काफ़ी काफ़ी साईं बिल्कुलु बिल्कुलु साईं तव्हां ॿुधायो साईं सलाह इहा वठणी आहे जेकॾहिं में जेको आहे कंहिंजे जेको आहे ज़मीन में घिरी गाह खाए थी हा त अगरि उन ते तव्हां ॾंडु हणो त घणो हणंदव माना मां सम्झियुमि तुंहिंजी ॻाल्हि आहे माना हिकिड़ी हा उहा कंहिंजी ॿनी में घिरी गाह खाधई या कणिक खाधई नुक़सान कयईं हा खाधई हाणे तूं चए थो इहो फैसलो जो करायां ॾंडु टो पाणी घणो पवंदो त इहो मां पुछण आयो मां चयो जेको वॾेरे दिले खान ते वञूं ऐं माशाअल्लाह पूरे पाकिस्तान में जहिड़ो दिमाग़ वॾेरे दिले खान जो न अहिड़ो कोई मां ॼणियो ई न आहे साईं सुई ते वॾेरो दिलो खान नामी काफ़ी है काफ़ी साईं हाणे ॻाल्हि ॿुध पंहिंजो पोपट जी जी में आहे हिकिड़ो जानवर हा साईं साईं जानवर महिमान में आहे जानवर साईं न हुनखे दिमाग़ न हुनखे सोच सही जेकॾहिं हिकिड़ी ॿनी में किरी आहे कणिक खाधी थे हा साईं इन जो को चटी या ॾो पाणी त न आहे सभा चटी न आहे साईं न जानवर जानवर माना गाह बा खड़ा खाई वई माना चटी वॾी महिरबानी साईं बस दिमाग़ जेको आहे न वज़न हल्को न कगाली आजा पोपट हा साईं इहो न ॿुधाई त में कंहिंजी हुई ऐं ॿनी कंहिंजी हुई में साईं कंहिंजी ॿनी कंहिंजी हा इहो उहे माना साईं इन फैसले जो माना चटी न आहे साईं पाठ चयो वॾेरो दिलो कान माना इन फैसले जी चटी न आहे साईं में मुंहिंजी हुई ज़मीन तव्हांजी में घिरी आहे साईं ईअं सम्झो ॿ टे जरेब खे जेको आहे बरो ॾेई वई आहे कणक वणक खाई वई आहे साधार आहे साईं माना जेको आहे दिमाग़ न आहे न हुनजो इन हिसाब सां झला कर पोपट खान हे त मां तोखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो नए दौर जो अच्छा मूंखे मूंखे यादि अची वियो इहो ई फ़ैसिलो मुंहिंजे ॾाॾे कयो उहो फ़ैसिलो लिखियो पिया अरे कमदार खणी आहे बुक खणी आहे वारो कर पहिरियों तूं ॿुधाए त सही न त बाबा में मुंहिंजी आहे ॿनी जेकी आहे तुंहिंजी आहे इहो तूं क्लियर त कर असांखे तूं हिकिड़ो लिख में असांखे चइजो हाणे ॾाॾे जो फ़ैसिलो थियल आहे इहो ई हे में घिरी हिकिड़े जी ॾाॾे जी ॿनी में रुपया 2 लख रुपया ॾाॾे ॾंडु रखियो अॻी ढोटे ॿियो लख तो ते ॿियो ॾंडु आहे तूं असांखे हिकिड़ो लिख में फ़ैसिलो कराए थो 3 लख रुपया इज़त सां हिते ॾंडु रख वॾेरो दिलो खान नामी काफ़ी आहे 3 लख ॾंडु साईं हा में त 1.5 लख जी आहे लख 3 लख पोइ आहे त तुंहिंजी नुक़सान करे वई आहे असांजा कुड़मी असांजा राग वीचारा केॾो महिनत करे ॿनी खे जेको आहे तयारु कनि था सच चवंदा आहिनि त सचाई जो वक़्तु ई न आहे मां वरी सचाई खणियमि साईं थोरी गुंजाइश थींदी 2 टे ॾींहं रिआयत कयो त मां पैसा ॾियांसि कुझु अर्सो बाबा वरी तूं मुंहिंजो ॻोठ जो आहे तो ते अहसास अचे थो लख तूं हाणे ॾे 2 लख खणी ॾियां मां लख पुॼायां थो बाक़ी 2 लख जेको आहे महीनो कान साईं हा बसि सही आहे लख तोखे पाण कूड़े ते पाण ते चटी वॾेरा दिला कान वाह फैसलो सुई ते वॾेरो दिलो खान नाम काफ़ी है